औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इनायत अली मलिक। जीअं त असां सिंधी ग्रामर पढ़ूं पिया व्याकरण, उन जा 4 काइंड्स पढ़ी चुका हुआसीं, जंहिंमें लास्ट वीडियो में असां सिफ़त पढ़ियो होसीं ऐं अॼु जो जेको टॉपिक आहे उहो ज़रफ़ आहे। अच्छा, ज़रफ़ आहे छा? ज़रफ़ खे जंहिंखे असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं एडवर्ब, तव्हां तक़रीबन पढ़िया हूंदो एडवर्ब छा आहे। ठीकु आहे। ऐं सिंपल में ज़रफ़ जी डेफिनेशन जेकी सिंपल में छा आहे, ज़रफ़ छा आहे, उहो लफ़्ज़ जेको फ़ेल सिफ़त ऐं ॿिए ज़रफ़ सां लॻे ऐं वक़्त, जाइ, रीत, क़दुरु, नाकारी जी माना ॾेखारे। हाणे छा थो चए, उहो लफ़्ज़ जेको कंहिं फ़ेल सां, सिफ़त सां या वरी ॿिए ज़रफ़ सां लॻे ऐं उन मां माना कहिड़ी निकिरे, वक़्त जी, रीत जी, क़दुरु जी, नाकारी जी। इहे 4 मेन शयूं तव्हां पंहिंजे माइंड में रखी छॾियो। ही 4 मेन शयूं तव्हांजे जेको आहे न, वक़्त, रीत, क़दुरु, नाकारी। ठीकु आहे। जिथे बि इहे लफ़्ज़ अची वञनि जिन मां बि माना निकिरे उनखे छा चइबो, ज़रफ़ पढ़ो। हाणे इन्हनि 4 जेकॾहिं असां इन्हनि चइनि डेफिनेशन में ई इन्हनि जूं जेको टाइप्स बि इन में ई अची वेंदियूं। ठीकु आहे। जेकर हिनखे तव्हां गौर सां ॿुधंदो ऐं उन जूं जेके बि काइंड्स आहिनि वग़ैरह, उन सॼो एग्ज़ाम्पल इन मां ई हूंदो। अच्छा, वक़्त हाणे ॾिसो, असां पढ़ियोसीं डेफिनेशन में त वक़्त जी माना निकिरे, रीत जी माना निकिरे, क़दुरु जी माना निकिरे। हाणे वक़्त छा आहे? वक़्त जी मां ॻाल्हि कयमि अॼु, कल्ह, सुभाणे, अॻु, पोइ, हाणे, नेठि, आख़िरकार वग़ैरह। ठीकु आहे। हाणे जीअं मां चवां, आउं अॼु स्कूल वेंदुसि, ऐं सुभाणे स्कूल वेंदुसि, ऐं कल्ह स्कूल वियो हुउसि, ऐं अॻे स्कूल वेंदुसि, ऐं पोइ स्कूल वेंदुसि, ऐं हाणे स्कूल वेंदुसि, ऐं नेठि त वेंदुसि। ऐं इहा छा आहे, वक़्त जी जिते माना निकिरे थी, छा अॼु, कल्ह, सुभाणे, अॻे, छा आहे, वक़्त जी माना निकिरे। हाणे ॿियो एग्ज़ाम्पल आहे जीअं जाइ। ऐं जाइ ते असांखे सम्झणो, जीअं मां चवां, हाणे जीअं त मां कमरे में अंदरि वेठो आहियां, मां ॿाहिरि वेठो आहियां, मां हेठि वेठो आहियां, मां मथे वेठो आहियां, मां हिते वेठो आहियां, जिते असांखे जाइ जी माना निकिरे। ठीकु आहे। वरी उन खां पोइ रीत कहिड़ी आहे? रीत जीअं मां चवां होरियां, ॾाढियां, ऐं सफ़ा होरियां पियो ॻाल्हायां, ऐं ॾाढियां पियो ॻाल्हायां, ऐं मस ऐं हरू भरू। ठीकु आहे। मां हरू भरू ॻाल्हायां पियो। त इहे छा आहिनि? इहे आहिनि रीत जी माना ॾेखारनि था। अहिड़ी तरह क़दुरु में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं, जीअं मां चयुमि तमामु, यार तमामु बहितरीनु पेन आहे हीअ त ॾाढो सुठो छोकिरो आहे। ठीकु आहे। सख़्तु, अॼु ॾाढी सख़्तु पढ़ाई पियो कयां। ठीकु आहे। घणो वग़ैरह। इहे छा में अची विया? क़दुरु में अची विया। नाकारी में न को, कोन, न को मां कोन हलंदुसि, न मां कोन हलंदुसि, न मूंखे कमु आहे। ठीकु आहे। हाणे इहे छा में अची वियूं? नाकारी में अची वियूं। हाकारी में जीअं हाओ, हा, जीअं अदा हाओ, मां अॼु कमु इहो करे ईंदुसि तव्हांजो। ठीकु आहे। या हा, मां स्कूल वेंदुसि। त इहे छा में अची वञे? हाणे ॾिसो, इहे असां डेफिनेशन में पढ़ियोसीं, जंहिंमें वक़्तु, जाइ, रीत, क़दुरु ऐं नाकारी ऐं हाकारी जी माना निकिरे, उनखे असां छा चइबो आहे? ज़रफ़ चइबो आहे। अचो त हींअर जेको आहे न, ज़रफ़ जा क़िस्म पढ़ूं। हाणे मूं तव्हांखे सवेल ॿुधायो त हीअ जेके 4 मेन शयूं तव्हां पंहिंजे दिमाग़ में रखी ॾियो, वक़्तु, जाइ, रीत, क़दुरु, नाकारी। ठीकु आहे। छो त काइंड्स क़िस्म बि इन में ई हूंदा। हाणे अचो त सभ खां पहिरियां जेको आहे ज़रफ़ ज़मान, जंहिंखे असां चवंदा आहियूं अंग्रेज़ी में टाइम। उन खां पोइ ॿिए नंबर ते आहे ज़रफ़ मकान, जंहिंखे असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं प्लेस। उन खां पोइ आहे ज़रफ़ तमीज़, जंहिंखे असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं मैनर। उन खां पोइ आहे ज़रफ़ नफ़ी। उन खां पोइ आहे ज़रफ़ हकारी। अच्छा, ज़रफ़ ज़मान छा आहे? अंग्रेज़ी में चवंदा आहियूं टाइम, वक़्तु। ठीकु आहे। जंहिं मां वक़्त जी माना निकिरे। ॾिसो, मथे मां तव्हांखे वक़्तु पढ़ायो आहियां, अॼु, कल्ह, सुभाणे। ठीकु आहे। मां अॼु स्कूल वेंदुसि, मां सुभाणे स्कूल वेंदुसि। ठीकु आहे। परीहं वेंदुसि वग़ैरह। हाणे हिकिड़ो मां इन खां पोइ जुमिलो बि तव्हांखे लिखंदुसि, जंहिंमें ज़रफ़ ज़मान अची वेंदो ऐं ॿिया बि ज़रफ़ अची वेंदा। अहिड़ी तरह ज़रफ़ मकान जॻह जी ॻाल्हि कयूं। ठीकु आहे। इहो बि मां मथे तव्हांखे पढ़ायो आहियां। ठीकु आहे। ज़रफ़ ज़मान जॻह, जाइ, अंदरि, ॿाहिरि, हिते, हुते, हेठि, मथे वग़ैरह। अहिड़ी तरह आहे ज़रफ़ तमीज़। ठीकु आहे। जंहिं मां इम्तियाज़ जी माना निकिरे, रीत जी माना निकिरे, जंहिंखे असां चई सघूं था। ठीकु आहे। होरियां, क़दुरु जी माना निकिरे, तमामु, सख़्तु, घणो वग़ैरह। ठीकु आहे। इहे छा आहिनि? ज़रफ़ इम्तियाज़ आहिनि। अहिड़ी तरह ज़रफ़ नफ़ी, नाकारी। ज़रफ़ नफ़ी, जंहिंखे असां नाकारी चवंदा आहियूं, इनकार जी माना निकिरे, जीअं न को, कोन वग़ैरह। अहिड़ी तरह ज़रफ़ हकारी। ठीकु आहे। जीअं मां हिते पढ़ायो आहियां, हकारी जी माना आहे हा, ओ हा वग़ैरह। हाणे हिकिड़ो असां जुमिलो लिखंदासीं, जंहिंमें ही 4 ई टाइप्स अची वेंदा, काइंड्स अची वेंदा। ज़रफ़ ज़मान बि अची वेंदो, ज़रफ़ मकान बि अची वेंदो, ज़रफ़ तमीज़ बि अची वेंदो, ज़रफ़ नफ़ी बि अची वेंदो, ऐं ज़रफ़ हकारी बि अची वेंदो। अचो पढ़ूं। हाणे मिसाल आहे, चए थो अॼु उते तमामु घणो गुमान हूंदो, तंहिं करे मां कोन हलंदुसि। चए थो अॼु उते तमामु घणो गुमान हूंदो, तंहिं करे मां कोन हलंदुसि। हाणे हिते जेको अॼु आहे, इहो अॼु मूं तव्हांखे छा पढ़ायो?
पहिरियां पंहिंजे भले पॉज़ करे वीडियो तव्हां पाण ई सॉल्व कयो। अॼु जेको आहे अॼु हिते आहे प्लेस, ठीकु आहे, जंहिंखे असां सॉरी प्लेस न वक़्तु खे ज़ाहिर करे थो। हीअ छा थो करे, वक़्त खे ज़ाहिर करे थो, त इन खे असां चवंदा आहियूं ज़रफ़ ज़मान चवंदासीं जंहिंखे असां ज़मान ज़रफ़ ज़मान जेके मां तव्हां मथे पढ़ायो आहे अॼु कल्ह सुभाणे, ठीकु आहे। छो त हिन सां गॾु फेल लॻल आहे हूंदो, हीअ छा आहे, फेल आहे। अहिड़ी तरह उते, हाणे उते हिते इहे मां तव्हांखे छा में पढ़ायुमि, ज़रफ़ मकान में पढ़ायुमि, ठीकु आहे, जंहिंखे असां चवंदा आहियूं ज़रफ़ मकान। हिते उते होॾे हेठि मथे, ठीकु आहे, उनखे छो थो करे। हाणे इहो बि हूंदे सां लॻल आहे, फेल आहे, ठीकु आहे, हूंदो फेल आहे। हाणे जीअं अहिड़ी तरह टिण ते आहे तमामु। हाणे जेको तमामु आहे इहो आहे ज़रफ़ तमीज़, जंहिंखे असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं मैनर, जंहिंखे असां अंग्रेज़ी में छा चवंदा आहियूं, मैनर। छो त इन सां गॾु घणो लॻल आहे, घणो छा आहे, सिफ़त आहे, घणो छा आहे, सिफ़त आहे, सॉरी सिफ़त आहे, ठीकु आहे, घणो सिफ़त आहे। हाणे छा थियो, अॼु उते तमामु घणो गुमान हूंदो। हाणे ॾिसो तमामु तमीज़ थी वियो, घणो हुनजो सिफ़त थी वियो, अॼु थी वियो ज़रफ़ ज़मान, ऐं उते थी वियो ज़रफ़ मकान, तमीज़ थी वियो ज़रफ़, ठीकु आहे, तमामु। हाणे तंहिं करे मां कोन हलंदुसि, कोन मां तव्हांखे सम्झायो आहे त कोन छा आहे, ज़रफ़ नाकारी, इहो छा आहे, ज़रफ़ नकारे में निकितो आहे, ठीकु आहे। मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो ज़रफ़ सॼो बि, ठीकु आहे। उन खां पोइ तव्हां भले माना हिनखे थोरो रिवीजन में ॾिसी छॾियो। थैंक यू, हैव अ नाइस डे।